असांखे इंसाफ़ खपे। टे ॾींहं अॻु ए सेक्शन थाणे जी हद में बाअसर व्याजखोरनि हथां क़त्ल थियल नौजवान महमूद भट्टीअ जा बाअसर जवाबदार 3 ॾींहं गुज़रण बावजूद बि गिरफ़्तार न थी सघिया आहिनि, जॾहिं त संदसि घर में कोहराम मतल आहे। बाअसर जवाबदारनि जे गिरफ़्तारीअ लाइ संदसि वनी, धीअ ऐं ॿियूं औरतूं जवाबदारनि जे गिरफ़्तारी जो मुतालबो करे रहियूं। मुंहिंजे मुड़ुस खे क़त्ल कयो वियो आहे बेदर्दीअ सां। ॾींहं दिहाड़े मुंहिंजे वारस खे क़त्ल कयो वियो आहे। 4 ॾींहं गुज़रण जे बावजूद मुंहिंजे मुड़ुस जे कातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे। उहे आज़ादी सां घुमनि पिया। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं वज़ीर आला सिंध अदी फरियाल तारपुर साहिबा खे अपील थी कयां त मुंहिंजे बाबा जे कातिलनि खे किफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। असांखे इंसाफ़ वठी ॾियो। मुंहिंजे भाउ खे नंढड़े खे बेइंसाफ़ीअ सां मारियो वियो आहे। कला खां पोइ जो ई सहारो। असांखे इंसाफ़ खपे। असांखे इंसाफ़ खपे अदी फरियाल खिच। असांखे न हुकूमत सां असांखे इंसाफ़ खपे। असांखे इंसाफ़ खपे। अदी फरियाल दबलाल वज़रा पेचो आसवा साहिब असांखे इंसाफ़ खपे। एॾनि यतीमनि ऐं बेसहारनि जो सहारो हुयो। कैमरामैन रफ़ा कतारे सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकिली, सिंध टीवी न्यूज़ नवाब।